अस्सलाम वालेकुम। सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार आऊं आहियां गुलाम अब्बास, लेक्चरर इन फिजिक्स। पोएं लेक्चर में असां पढ़ियोसीं फिजिक्स जी अहमियत जे बारे में, इंपॉर्टेंस ऑफ फिजिक्स जे बारे में। अॼु जेको असां पढ़ंदासीं उहो एरर्स जे बारे में पढ़ंदासीं। असांजो टॉपिक जेको आहे उहो आहे एरर्स, जंहिंखे चवंदा आहियूं ग़लतियूं। यानी कि असां साइंटिफिक एरर्स भी चवंदा आहियूं। साइंटिफिक एरर्स जो मतिलबु छा आहे? साइंटिफिक एरर जो मतिलबु इहो हूंदो आहे त उहे ग़लतियूं जेके साइंसदाननि खां कंहिं बि तजुर्बे जे दौरान या कंहिं बि अमल जे दौरान पेश अचनि। हाणे हिन जी असां सिंपल डेफिनेशन लिखूं त एरर जी डेफिनेशन हूंदी आहे द wrongly attempts by the scientists or experiments during experiments। हाणे इन एरर्स के जेको आहे टिनि कैटेगरीज में विरायो वियो आहे। नंबर 1 पर्सनल एरर्स, नंबर 2 random errors, and number 3 systematic errors। हाणे असां अगर पर्सनल एरर्स जे बारे में, रैंडम एरर्स जे बारे में ऐं सिस्टम एरर जे बारे में पढ़ूं त उहे हाणे छा हूंदियूं? पर्सनल एरर्स उहे हूंदियूं जेके इंसान जी पंहिंजी क़ाबिलियत जे करे और तजुर्बे जे करे पेश अचनि। मसलन अगर कोई भी इंसान जेको आहे कंहिं कम में परफेक्ट न आहे, उनखे को तजुर्बो न आहे, उहो वरी उहो ई कम करे थो, ज़ाहिरी ॻाल्हि उन जे अंदर का न ग़लती ईंदी। उन ग़लती खे असां चवंदा आहियूं पर्सनल एरर। उन ग़लतियुनि खे असां दुरुस्त करे सघूं था, कंट्रोल करे सघूं था। कहिड़े हिसाब सां कंट्रोल कंदासीं त असां अहिड़ो माण्हू यूज़ कंदासीं या अहिड़ो इंसान यूज़ कंदासीं, अहिड़ो एक्सपेरिमेंटर यूज़ कंदासीं जंहिंखे उन शइ जे अंदर एक्सपीरियंस हुजे ऐं उहो उन जे अंदर महारत रखंदो हुजे। हाणे हिन जी डेफिनेशन लिखूं द पर्सनल errors arise due to personal tendency or experience। personal experience and tendency जे कहते हैं, these are controlled by performing experiments by skilled and experienced person। ये तॾहिं जेको आहे कंट्रोल थींदी या दुरुस्त थींदी जॾहिं असां अहिड़ा माण्हू यूज़ कयूं, अहिड़ा एक्सपेरिमेंटर यूज़ कयूं जंहिंखे उन शइ जे बारे में एक्सपीरियंस हुजे। ॿियो हूंदो आहे रैंडम एरर्स। इन एरर्स खे असां चवंदा आहियूं इत्फाक़ी एरर्स। इत्फाक़न अगर का थी वञे, अचानक का ग़लती थिए, फॉर एग्जांपल कोई एक्सपेरिमेंट करे तो मथां जेको अचानक बारिश थी वञे या जेको उनजी लेबोरेटरिकल जेके कंडीशंस आहिनि उहे ख़राब थी वञनि। लेबोरेटरिकल कंडीशन में कीअं अचानक टेम्परेचर जो वधी वञण या घटि थी वञनि, जंहिंजे करे जेके एरर्स पैदा थींदियूं आहिनि अचानक इत्फाक़न, उन एरर्स खे असां रैंडम एरर्स चइबो आहे। हिननि एरर्स खे ॿियो नालो चइबो आहे एक्सीडेंटल एरर्स। हाणे एक्सीडेंटल एरर्स इहे इनजे करे एराइज थींदियूं आहिनि त जीअं वेदर कंडीशन या एनवायरमेंटल या सडन चेंज जे करे थींदियूं। दीज एरर्स arise due to sudden changes like as weather changes or
environmental conditions. ही जेके कंट्रोलेबल न हूंदियूं आहिनि लेकिन इन्हनि खे असां जेको आहे करेक्ट करण जी कोशिश कंदा आहियूं ॿीहर खां ॿीहर जेको आहे रीडिंग वरी परफॉर्म कंदा आहियूं these are not controllable these are not controlled errors हाणे सिस्टम इंटीग्रेशन जो ॿियो नालो आहे इंस्ट्रूमेंटल एरर्स ये इंस्ट्रूमेंटल एरर्स हूंदियूं आहिनि ये आहिनि खे असां ज़ीरो एरर्स भी चवंदा आहियूं ये उहे एरर्स हूंदियूं जेके कंहिं बि इंस्ट्रूमेंट जे फॉल्ट वग़ैरह जेके थींदियूं these errors arise due to system fault or instrument fault ये भी controllable है these are also controllable errors में जेके मुख्तलिफ सर्वर जेके थींदियूं आहिनि हाणे जेको असां पढ़ंदासीं उहो आहे एरर्स अकॉर्डिंग टू मेजरमेंट्स हाणे असां जेको आहे ग़लतियुनि जो जेको आहे उन टाइम जे बारे में पढ़ंदासीं जेको असांखे जेको आहे अकॉर्डिंग टू मेजरमेंट्स हूंदियूं आहिनि अकॉर्डिंग टू मेजरमेंट्स जेको आहे उन एरर्स जेके आहिनि उहे वरी टे टाइप्स आहिनि अकॉर्डिंग टू मेजरमेंट जॾहिं असां का बि जे पैमाइश कयूं था उनजे दौरान अगर गलती थिए थी त उन्हनि खे मेजर करण लाइ केतिरी गलती आई केतिरो जेको एक्चुअल एरर जो पार्ट आहे ऐं उनजी परसेंटेज केतिरी आहे घणा फीसद उहो ग़लति आहे हाणे उन हिसाब सां हिन जो टे जेके टाइप्स आहिनि हिकु एब्सोल्यूट एरर ॿी रिलेटिव एरर ऐं टियों परसेंटेज ऑफ एरर सब खां पहिरियों असां अगर एब्सोल्यूट एरर की डेफिनेशन लिखूं द डिफरेंस between actual value and actual value की असां ट्रू वैल्यू भी चवंदा आहियूं and measured value इन जो अगर फार्मूला लिखूं तो उन जो फार्मूलो जेको आहे उन फार्मूलो उन जो ठहंदो एक्चुअल वैल्यू माइनस measured value ही जेको आहे फार्मूला फॉर फाइंडिंग एब्सोल्यूट एरर इनके सिर्फ असां एरर भी चई सघूं था ॿियो रिलेटिव एरर इन रिलेटिव एरर जे बारे में अगर असां ॻाल्हि कयूं त रिलेटिव एरर असांखे इहो ॿुधाईंदी आहे त का बि अगर ग़लती आई या एरर आई आहे उहा एक्चुअल पार्ट जो केतिरो पार्ट जेको आहे द रेशियो between error and actual value error and actual value जॾहिं असां एरर खे एक्चुअल वैल्यू सां डिवाइड कंदा आहियूं त असांखे मिलंदी रिलेटिव एरर परसेंटेज ऑफ एरर कीअं मिलंदी आहे असांखे when we multiply 100 with relative error we get percentage of error एड़े नमूने असां जेको आहे percentage of error मालूम कंदा आहियूं जॾहिं 100 के सां मल्टीप्लाई कयूं रिलेटिव एरर सां